तुझो पीउ जो नालो छा आहे? मां चयोमांसि साईं हूअं त के ई आया के ई विया, पर हिन वक़्तु मनमोहन सिंह आहे। मूंखे धिका ॾेई करे चई वॉचमैन हिनखे धिका ॾेई विया साईं। केॾी केॾी महिल कापीअ में वरी माण्हू फासी पवंदा अथव, जाम माण्हू कापी कंदा अथव, पर मुंहिंजो उन्हनि खे चवंदुसि त कापियूं न कयो त मुंहं खे धिका खाईंदा। हा साईं। भाऊ हिकिड़ो नशा ई हुयो, पोइ नशनि में रोज़ु लंघंदो हिकिड़े मंदर जे ॿाहिरि, ऐं नशनि में जीअं लंघंदो हुयो महादेव जी मूर्ति पई हूंदी हुई, रोज़ु लंघंदो जय बोले, वरी लंघंदो साईं ॿिए ॾींहं ते जय बोले, वरी लंघंदे लंघंदे जय बोले। साईं हिकिड़े ॾींहुं हुन मंदर जे रंग रोगन जो कमु चालू हुयो, त हुननि छा कयो, शंकर भॻवान जी मूर्ति उतां खणी करे उते गणपतिअ जी मूर्ति रखियनि, ऐं नशे जीअं नशनि में आयो चई जय बोले। अरे त महादेव कान्हे, इहो त ॿियो केरु आहे? अरे गणपति, अरे छोटू पिणे खे चइजांइ मां आयो में, ईअं चई साईं हलंदो थियो। साईं हिकिड़ो भिखारी वीचारो अंधो भीख पियो घुरे, साईं अंधे फ़क़ीर खे कुझु ॾियो, साईं अंधे फ़क़ीर खे कुझु ॾियो, साईं अंधे फ़क़ीर खे कुझु ॾियो। हिकिड़े माण्हू ॾिठई अंधो फ़क़ीर आहे, 5 नोट रखे 10 नोट जीअं खणे पियो, फ़क़ीर बांह पकिड़े, अरे चई तूं त अंधो आहीं, एॾो बि अंधो न आहियां। साईं किथे किथे ईअं बि अथव। मुंहिंजो दोस्त मोहनदास ॾाढी भारी नींद कंदो आहे, कोई दुकानदार हुनखे बीहण न ॾींदो आहे, का शइ वठणु वेंदो आहे न हथ जोड़ी कंदो बाबा कान्हे की। हिकिड़े ॾींहुं घरां निकितो, चई यार गर्मियुनि जो टाइम आहे, हीअं पसीना था निकिरनि, चई हिकिड़ी फ्रिज थो वठी अचां। आयो साईं फ्रिज वारे दुकान ते, भाईअ ॾिठो मोहनदास थो अचे, चई हिन खां कीअं बचूं? जीअं फ्रिज जे दुकान ते चई भाऊ इहा फ्रिज घणे? चई भाऊ तव्हांजो दम न आहे। चई न भाऊ मूंखे वठणी आहे। चई भाऊ असांखे न विकिणणी आहे, वञो। चई मां इहा फ्रिज हिन खां वठी रहंदुसि, कुझु बि थी पए। ॿिए ॾींहं ते साईं चोटा बोटा हणी करे वेस बदिलायो। चई भाऊ इहा फ्रिज घणे? भाई चई मोहनदास तोखे कल्ह चयो न मूंखे इहा फ्रिज न विकिणणी आहे। चई भेणा मूंखे सुञाणे कीअं थो, इहा चोटनि में वरी वियो, सॼो बुड़को पाए आयो ॿिए ॾींहं ते। चई भाऊ मूंखे इहा फ्रिज खपे। दुकानदार चई मोहनदास तोखे चयो मूंखे इहा न विकिणणी आहे। चई भेणा हिनखे बुड़के में बि थी ख़बर पए त अंदरि मोहनदास आहे। वरी वियो हीअं ॾाढ़ी लॻाए नकली आयो, चई भाऊ मूंखे इहा फ्रिज खपे, घणे आहे? चई मोहनदास रोज़ थो अचे, चए थो मूंखे इहा फ्रिज न विकिणणी आहे। वरी हिकिड़े ॾींहुं वियो, साधूअ जो वेस वॻा पाए बबूदी हणी, चई भल मूंखे इहा फ्रिज खपे, घणे? चई मोहनदास असांखे इहा फ्रिज न विकिणणी आहे, घणा दफ़ा चवे। चोटा बोटा लाथई, चई पहिरियों मूंखे इहो ॿुधाए तूं मूंखे सुञाणे कीअं थो पियो? रोज़ मां नवां वेस थो करे ॼाण, मूंखे सुञाणे कीअं थो पियो? चई जॾा इहा फ्रिज कान्हे, वॉशिंग मशीन आहे। रोज़ अचे थो फ्रिज कान्हे, वॉशिंग मशीन थी, ध्यान सां ॾिस। साईं अहिड़ा बि माण्हू अथव। हिकिड़ो माण्हू हिकिड़े डॉक्टर वटि आयो, चवंदा डॉक्टर माना भॻवानु। हिकिड़ो माण्हू डॉक्टर वटि आयो, डॉक्टर खे चई डॉक्टर साहिब जल्दी मुंहिंजे घर हलो साईं, जल्दी मुंहिंजे घर हलो। डॉक्टर साहिब चई यार मां घर न वेंदो आहियां, मां हिते 50 रुपया वठंदो आहियां, जे घर हलंदो त 100 रुपया वठंदुमि। चई हा भले साईं हलो तव्हां जल्दी हलो। डॉक्टर बैग खणी निकितो, चई साईं मां रिक्शा करे अचां। चई किथे हलणो आहे? चई कल्याण हलणो आहे। डॉक्टर सोचे हाणे मुंहिंजो उहो ई बंदि करण टाइम जो आहे। डॉक्टर बाइक खईं, माण्हूअ खे पुठियां विहारियईं, पुठियां वेही करे कल्याण में जंहिंमें ब्रिज आई लथो, डॉक्टर खे 100 जो नोट हथ में ॾिनई। चई हे वरी छा थिया? चई मरीज़ कान्हे, मां तव्हांखे हिन लाइ वठी आयो छो जो रिक्शाऊं बंदि आहिनि। साईं हिकिड़ो माण्हू बीमार थी पियो, बीमार त थी पियो, ख़बर अथव बीमार माण्हू थींदो आहे उहो हर को माण्हू अरे हीअं कर, अरे हूअं कर, अरे हूअं कर, केॾा नुस्ख़ा ॿुधाईंदा आहिनि। हिकिड़ो माण्हू बीमार थी पियो त हिकिड़े माण्हू चई यार योगा कर, योगा में ज़िंदगी वधंदी थी। उन माण्हूअ योगा चालू कई। साल खां पोइ उहो माण्हू गुज़ारे वियो।
जिन मां स्वर्ग लोक पहुतो त ॾिठई ही अप्सराऊं, हे पार्टियूं शाटियूं लॻी पयूं आहिनि। त हिकिड़े माण्हू चई भाई ॾे ख़बर तूं हिते? चई साईं मां अॼु ई आयो आहियां। चई अड़े यार तूं अॼु छो आयो आहीं? चई हिन यार योगा जे चकर में साल पाण पहिरियों लेट थी वियो आहियां। साईं योगा माना योगा सां शरीर ठहंदो अथव, ऐं मां जेको हे तव्हांखे खिलाइण जी कोशिशि करे रहियो आहियां इहो बि तव्हांजे सिहत लाइ आहे। चवंदा आहिनि खिलण सां खैर थींदा आहिनि। खिलंदड़ माण्हू हर कंहिंखे वणंदो आहे। दोस्तो खिलण सां माण्हूअ जो ब्लड प्रेशर, शुगर, जेका बि शरीर जी बीमारी आहे उहा दूरि थी वेंदी आहे। खिलणु माना भॻवानु स्पेशली इंसान खे ठाहियो आहे। तव्हां कॾहिं कंहिं जानवर खे खिलंदे ॾिठो आहे? भाई तोतो खिलंदो हुजे, ॿिली खिलंदी हुजे, गांइ खिलंदी हुजे, न, पर इंसानु खिलंदो आहे। ऐं खिलूं न त जियूं कीअं? खिलाइण लाइ मां हे प्रयास कंदो आहियां त सिंधीअ में जोक्स ठाहे, नंढी नंढी फिल्मुनि में कमु करे, सिंधियत खे जॻाए, सिंधी प्रोग्राम, सिंधी गीत, सिंधी कलाम ऐं लाॾनि जा प्रोग्राम, बहिराणे साहिब जा प्रोग्राम, माता जे जोत जा प्रोग्राम देश विदेश में कंदा आहियूं। ऐं ख़ासि करे माण्हू मूंखे खिलण लाइ हर कोई घुराइणु पसंदि कंदो आहे। दोस्तो हीअ जेको मां कैसेट कढी आहे इन में कई मूंखे ग़लती थी हूंदियूं। मां जेका कोशिशि कई आहे हर सिंधीअ खे खिलाइण जी, इन में अगरि मूंखां का ग़लती थी वञे त पंहिंजो भाउ सम्झी माफ़ु कंदा, मूंखे माफ़ु कजो। ऐं वेंदे वेंदे मां ईअं चवंदुसि त फूलों की कहानी कल ने लिखी आहे, त गुलनि जी कहाणी कल ने लिखी आहे, आसमान जी कहाणी सितारनि लिखी आहे। त गुलनि जी कहाणी कल ने लिखी आहे ऐं आसमान जी कहाणी सितारनि लिखी आहे। सिंधी न रहंदा कंहिंजा ग़ुलाम, सिंधी न रहंदा कंहिंजा ग़ुलाम, छो जो सिंध जी कहाणी झूलेलाल लिखी आहे, अमरलाल लिखी आहे। जय झूलेलाल।